ते तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां तयारु कई आहे मिक्स अचार, जेका सर्दियुनि में जल्दी इंस्टेंट तयारु थींदी आहे। खाइण में तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार आहे। मां तव्हांजे लाइ तयारु कई आहे। तव्हां बि ॿुधायो त तव्हांखे कीअं लॻी, ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां बि तयारु कजो, मूंखे फीडबैक ॾिजो त कीअं तयारु थी आहे। हलो तयारु कयो। अचार तयारु करण जे लाइ असांखे मसालनि जी ज़रूरत पवंदी आहे, जेके असां पाण मसालो तयारु कंदा आहियूं। सौंफ आहे, सुका धनिया आहिनि, साबित काली मिर्च आहे, जीरो आहे, हुरबो आहे। इहे सभु 1 स्पून हुजे। असां मसालनि खे ड्राई रोस्ट कंदासीं तक़रीबन 1 मिंट, त जीअं असांजी इन मां ख़ुशबू निकिरी वञे, इन मां नमी ख़तमु थी वञे। घणो असां इनखे गरम कंदासीं त ख़राबु थी वेंदा असांजा मसाला। इनखे असां जूसर में पीअंदासीं, तेसिताईं थधो करण लाइ रखी छॾियो। हे आहे असांजियूं मिक्स सब्जियूं। जेका तव्हांखे एक्स्ट्रा ॿी काई सब्जी पसंदि हुजे तव्हां हिन में विझी सघो था। हे आहे मूली आहे, असां इनखे कटिंग कयूं था। असां इनखे मूलीअ खे कटींदासीं, असां मिर्चनि खे कटींदा, इनखे आहिस्ते आहिस्ते सभिनि सब्जियुनि खे असां कटींदासीं। ॾिसो असां हे गजर खे कटी आहे। ॾिसो मां कहिड़े नमूने कटिंग कयां थी, मां तव्हांखे ॾेखारियां थी। इहे सभु सब्जियूं असां इन्हनि जी कटिंग करे असां इनखे धूप में न रखंदासीं। असां ईअं तयारु करे असां दुपहर जो तयारु कंदासीं, त सुभाणे असां दुपहर जो खाई सघंदासीं। एतिरी टेस्टी ऐं एतिरी मज़ेदार आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि। ॾिसो असां हिन में गोभी बि विधी आहे, एॾी सुठी टेस्टी आहे। तव्हां ॿाहिरां तव्हां मार्केट मां वठी ईंदो, उनखां बि बेस्ट। ऐं तव्हां तयारु कंदो, तव्हांखे वणंदी। तव्हांजा गेस्ट ईंदा, उन्हनि खे खाराईंदो घर में। तव्हांजी सिर्फ़ु तयारु थियण जी देरि आहे। हे आहे असांजो मसालो, जेको असां हिनखे पीठोसीं। मसालो असां पीठोसीं, ॾढिड़ो असां मसालो पीसियो, पाउडर न कंदा। इन में येलो सरसों मां इन में विधी, 1 स्पून असां उन में विधी। इहो असांजो मसालो हुयो। हे थूम अदरक असां इन में अचार में विधासीं। कढ़ाईअ में असां 125 ml असांजो इहो तेल आहे सिरे जो। 1 स्पून असां हिन में कलौंजी विझंदासीं। हे कलौंजीअ खे असां जूसर में न पीठींदासीं, न त ब्लैक थी वेंदो असांजो मसालो। हिन में असां नमक, लाल मिर्च, हल्दी असां हिन में विझंदासीं। इनखे असां मिक्स कंदासीं। ॿियो मसालो असां टेस्ट करे ॾिसंदासीं, असांखे ज़रूरत पई त असां हिन में लाल मिर्च, हल्दी बि विझी सघूं था। हे असांजो जेको तेल, असां इनखे असां गरम कंदासीं। जेसिताईं असांजो तेल गरम थी वञे, त पोइ असां हिनखे थोरो तेज़ गरम कंदासीं। हल्को गरम न, थोरो तेज़ गरम, जीअं न तव्हांखे महसूसु थी वेंदो। ॾिसो असां कीअं विधोसीं त असांजी धुआं निकिता, अहिड़े टाइप असांजो तेल गरम थिए। इहो तेल सरसों जो तेल, इनखे तेज़ गरम कबो आहे। सब्जियूं असां हिन में विझी छॾींदासीं, जेसिताईं हिन में थोरी ख़ुशबू अचे। असां घणो ॻाढ़णी न आहे, जीअं असांजी सॉफ्टनेस अची वञे, थोरी हल्की असांजी गली वञे, घणी न, सिर्फ़ु तक़रीबन असां 5 मिंट असां हिनखे पचे। थोरो असां हिन में लूणु विझी छॾियोसीं, जीअं हिन जे असां मसाले में बि असां अॻ में लूणु विधो हुयोसीं। इन में बि जो सॉफ्टनेस अची वञे, हिन में कड़चीपन अची वञे, तॾहिं करे असां हिन में नमक अवल विधोसीं। पोइ असां हिन में मसालो, जेको असां इहो मसालो तयारु कयो हुयोसीं, पीठो हुयोसीं, इहो असांजो तक़रीबन असां 3 स्पून विधोसीं। 1 स्पून असां हिनखे बचायोसीं मसाले खे, बाक़ी असां 3 स्पून हिन में विझो। असांजी टोटल असांजी 1/2 किलो असांजी सभु सब्जियूं हुयूं। इहो असांजी अचार आहे, जेका असां तयारु कई आहे। इहा असां 1/2 किलो असां तयारु कई आहे। इहा असां अचार, इन में असां सुरखो विधासीं। असां थधो थी वई आहे, त पोइ असां सुरखो विधो। असांजी इहा सब्जी सॼी थधी थी वई आहे, अचार यानी। हाणे असां हिन में 2 स्पून असां हिन में सुरखो विधोसीं। इन खां वधीक तव्हां न विझिजो, इन में असांजी ज़रूरत न पवंदी आहे। इनखे 2 स्पूननि खां वधीक न। हीअ ॾिसो असांजी तयारु कई आहे असां हिन में। हाणे असां बरनीअ में विझी रखंदासीं। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचार केॾी सुठी ऐं जल्दी तयारु धींदड़ अचार, तव्हांखे बि ज़रूरु पसंदि। तव्हां बि सभु तयारु कजो, मूंखे ॿुधाइजो तव्हांजी कीअं तयारु थी वई आहे। हिन अचार खे असांखे धूप जी बि ज़रूरत न आहे। तव्हां हिनखे अंदरि रखी सघो था,
फ्रिज में न, हाणे सर्दियूं आहिनि त पोइ तव्हां ॿाहिरि रखी सघो था। इहा असांजी अचार आहे। अॼु असां तयारु कंदा त सुभाणे जो असां सिर्फ़ु खाईंदासीं। असांजी स्टिन असांजी अचार मिक्स सब्जियुनि जी तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार, तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदी। हाणे ॿुधाइजो तव्हां कीअं तयारु कई आहे, तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी अचार। कमेंट कजो, सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो। अचार खे हफ़्तो थी चुको आहे तयारु थींदे। केॾी ॾिसी सुठी असांजी अचार थी आहे, एतिरी खाइण में मज़ेदार आहे। तव्हांखे पाण तयारु कंदव त तव्हांखे पाण ई ॿुधाइजो, मूंखे कमेंट कजो त तव्हांजी कीअं तव्हांखे इहा अचार लॻी। इहा सर्दियुनि में तयारु कंदड़, जल्दी में महीनो ॿ तव्हां इहा अचार रखंदव त तव्हांजी न ख़राबु थींदी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी मिलंदासीं कंहिं नई रेसिपीअ में।